अस्सलाम वालेकुम। जीअं त साईं असांजे कबीले जा छोकिरा आहिनि, पंहिंजो उन्हनि जो होटल आहे हाथीदर ते मानी जो। इन घिटी मां डेली लंघंदा आहिनि, पंहिंजे होटल ते वेंदा आहिनि रोज़गार सां। इहे छोकिरा जेके आहिनि इहे पयारनि जा, इहे हिन सां रोज़ु खांदा हिते। पोइ हे बि सुबुह जो पंहिंजे रोज़गार लाइ वञनि पिया त बसि उहो पिस्टल कढी बीठा 4-5 ॼणा अची हिन ग़रीबनि खे गोलियूं हईं अथऊं। उन खां पोइ असांखे ख़बर पई, मां बि हुयुमि ॿाहिरि निकितल किथे फैसिले ते। मां पंहिंजे छोकिरनि खे फ़ोन कयुमि, उहे विया हुन ज़ख़्मी खे खणण, त असांजे छोकिरनि ते बि फायरिंग कयूं। पोइ असां पुलिस खे कॉल कईसीं। मां चयो भाउ कानून हथ में तव्हां न खणो, पंहिंजे छोकिरनि खे मां कबीले वारनि खे झलियुमि। उहो पुलिस आई, उहो ज़ख़्मी खणाए वई, सिविल अस्पताल आया, हुननि रेफर कयो सखर। पोइ बि असां पंहिंजे कबीले ते कंट्रोल कयूं वेठा, सभिनी ते, दोस्तनि अहबाबनि ते, त बसि शहर असांजो आहे, असां अमन चाहींदा, अमन पसंदि माण्हू। ज़िंदगी में असां कॾहिं कंहिंसां कोन चाहियो आहे त शहर में उहो बि घर ईअं सम्झो असांजो ई आहे, पाड़ो आहे असांजो, त असांजो पंहिंजो घरु आहे। पंहिंजे शहर खे पंहिंजो घरु सम्झूं। अॼु वरी कज़ा इलाही जा छोकिरो त हॉस्पिटल में गुज़ारे वियो। मूंखे ख़बर पई, मां पाण निकिरी आयुमि अस्पताल में, मतिलबु गोड़ गमसान ते नौजवाननि छोकिरा बि। मां पाण बीठो आहियां हिते। का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे को झेड़े ॿेड़े जी, पर हरू भरू हुननि थोरो दादागिरी करे। उन्हनि जे छोकिरनि जी दांह बि ॾाढी हूंदी पाड़े में, सभिनी माण्हुनि सां नाजाइज़ी करणु, स्कूल जे टाइम ते ॿार घिट में बीहणु, छेड़छाड़ करणु छोकिरनि सां, छोकिरियुनि सां। ॿ टे दफ़ा मना बि कयोसीं। थोरी अॻु में ख़बर पई न, असांजे छोकिरनि सां हिकु दफ़ो अॻु में मिड़िया हुया। मां पंहिंजो वॾो सोटु ज़ाहिद हुसैन ख़ान खुआरो उनजे दर ते मोकिलियोमांसि, बाबा का शिकायत आहे त ॿुधायो, बाक़ी नाजाइज़ी न कयो, पाड़े में न विढ़ियो। उन चयो साईं असां ईंदासीं साहब ॾे, अॼु ॾींहुं ताईं आया ई कोन। वरी इहो मसइलो करे वेठो, हेॾो सारो नुक़सानु थी वियो आहे। हिकिड़ो छोकिरो इहो वीचारो शहीद थी वियो। बिरादरी में ताप पकिड़ियलु आहे, असां पाण बीठा आहियूं, नंढा वॾा सभु बीठा आहियूं, हुन घिट में बीठा आहियूं। असां SP साहिब सां बि ॻाल्हायोसीं त मिड़े हिते थोरो पुलिस जो ख़्यालु कजो, बीहनि हिते, माना का बदनज़मी नथी पए। असां जहिड़े में राज़ी न आहियूं साईं, असां अमन पसंदि माण्हू आहियूं, पर नाजाइज़ी असां सां ॾाढी थी आहे। असांजे पुटनि ते, भाइटनि ते, सोटनि ते बि फायरिंग कई अथऊं। छोकिरा बि ज़ख़्मी कया अथनि, उहे खणण न पिया ॾियनि उन्हनि खे। पोइ बि असां पुलिस खां कानून हथ में न खयोंसीं। असां त अलाह जी महिरबानी आहे, असां एतिरी ताक़त रखंदा आहियूं, पुॼण लाइक़ु आहियूं। पर पोइ बि असां कानून पुलिस खे फ़ोन कई त पुलिस अची असांजा ज़ख़्मी खणाए अस्पताल पुॼाया। एॾी शहर में बदमाशी, दादागिरी हिननि जी, सम्झ में किसो कोन थो अचे। असां हाणे बि कानून हथ में न खणंदासीं इंशाअल्लाह ताला। मां पाण बीठो आहियां हिते, पंहिंजो राज कबीलो बीठो आहे मूंसां गॾु। सभिनी खे हिदायत कई आहे त उतां खां माण्हू गॾु थिया आहिनि, माण्हुनि खे बि हिदायत करे आयो आहियां। मां, मुंहिंजो पुटु, मुंहिंजा भाउर सभु गॾु असां बीठा आहियूं। असां कानून सहारो वठंदासीं, कानून मतिलबु वठंदासीं। अलाह बहितर कंदो। 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हा साईं, 3 ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें 2 सीरियस आहे, जंहिंमें हिकिड़ो गुज़ारे वियो, हिकिड़ो ॿियो अञा सीरियस आहे वीचारो, हुनखे मथे में गोली लॻल आहे। हा, उहो बि सीरियस आहे, उहो ICU में आहे अञा ताईं, रेलवे हॉस्पिटल सखर में। हिन जो नालो छा आहे जेको डेथ थियो? नेक मोहम्मद।